नाज़रीन, हैदराबाद में पोलियो मुहिम जे बाकायदा शुरुआत थी वई, जंहिंमें पीपी सिंध जे वॾे वज़ीर जो ख़ासि मददगार अब्दुल जब्बार खान, असिस्टेंट कमिश्नर लतीफ़ाबाद सऊद अहमद बलोच लतीफ़ाबाद यूनिट नंबर 6 में रेड क्रेस्ट अस्पताल पहुतो। वॾे वज़ीर जे आलमी मामलनि बाबति ख़ुसूसी मामन अब्दुल जब्बार खान हिलाल अहमद अस्पताल में 5 सालनि ताईं जे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारे पोलियो ख़िलाफ़ मुहिम जी शुरुआत कई। सॼे मुल्क में 7 ॾींहं वारी पोलियो मुहिम 28 अक्टूबर खां 3 नवंबर ताईं जारी रहंदी। अब्दुल जब्बार खान चयो त हैदराबाद में पोलियो जा केस वधी रहिया आहिनि, उन करे तव्हां पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारे उन्हनि जूं ज़िंदगियूं बचाइण ऐं जीअं हैदराबाद मां पोलियो वायरस जो ख़ात्मो आणे सघिजे।